जय झूलेलाल। शहीद हेमू कलाणी जन जे शहीदी दिवस ते सिंधी युवा टीम हेमू नगर द्वारा ॾिनी वई श्रद्धांजलि। त ख़बर बिलासपुर मां आहे त शहीद हेमू कलाणी जन जो जनम 23 मार्च 1923 जो अविभाजित भारत जे सिंध प्रांत जे सखर ज़िले में थियो। 21 जनवरी 1943 जो मात्र 19 साल जी आयु में हुननि देश जी आज़ादी जे ख़ातिर हसंदे हसंदे फांसीअ जे झूले ते चढ़ी विया ऐं हिन ई कड़ीअ में हुननि जे बलिदान दिवस ते सिंधी युवा टीम हेमू नगर द्वारा उन्हनि खे श्रद्धांजलि अर्पित कई वई, जंहिंमें पूज्य सिंधी पंचायत हेमू नगर ऐं महिला विंग हेमू नगर द्वारा भी विशेष सहयोग ॾिनो वियो ऐं मुख्य अतिथि जे रूप में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत बिलासपुर जा अध्यक्ष श्री परमानंद बजाज, संगठन मंत्री श्री डोलाराम विधानी जी, सेंट्रल महिला विंग जी अध्यक्षा श्रीमती राजकुमारी मेहानी जी, श्रीमती गरिमा साहनी जी, सिंधी सेंट्रल युवा विंग जी कार्यकारिणी अध्यक्ष श्री अविनाश आहूजा जी, पूज्य सिंधी पंचायत हेमू नगर जा अध्यक्ष श्री सुरेश जीवनानी, संरक्षक श्री उत्तम चंद मूलचंदानी, श्री रमेश जीवनानी ऐं कई गणमान्य ॼणनि उते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। कार्यक्रम में नगर निगम बिलासपुर जे MIC मेंबर श्री अजय यादव ऐं रेलवे कांग्रेस ब्लॉक अध्यक्ष श्री मोती थारवानी जन भी उपस्थित रहिया। सभिनीनि स्टेज ते पंहिंजा वीचार व्यक्त कया। कार्यक्रम में हेमू नगर जे सिंधी समाज जा वरिष्ठ ॼणनि ऐं महिलाउनि जी वॾी संख्या में उपस्थितीअ कार्यक्रम जी शोभा वधाए छॾी। शहीद हेमू कलाणी जन जी श्रद्धांजलि कार्यक्रम लाइ हेमू नगर गेट खे सजायो वियो। उन्हनि जी तस्वीर ते सभिनीनि पुष्पांजलि अर्पित कई ऐं सभिनीनि मोमबत्ती जलाए करे उन्हनि खे श्रद्धा सुमन अर्पित करे सिंधी समाज जे वीर सपूत खे यादि कयो। कार्यक्रम में कोरोना गाइडलाइन जो पूर्ण रूप सां पालन कयो वियो। अंत में सिंधी युवा टीम हेमू नगर जा अध्यक्ष भाई मनीष मूलचंदानी टीम जी तरफ़ सां सभिनीनि जो आभार प्रकट कयो। जय झूलेलाल।